अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं मीरपुर मातलो डिप्टी कमिश्नर घोटकी पारां कोरोना वायरस की पेश नज़र सेहत खाते के एहतियाती तदाबीरूं अख्तियार करण जो हुक्म। डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद खालिद सलीम डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर के एक खत जारी करे ॿुधायो आहे त चीन में शुरू थियल कोरोना वायरस ॾींहों ॾींहुं पकड़जी रहियो आहे, जंहिंजे करे चीन में 60 माण्हू फौत थी चुका आहिनि ऐं 2700 माण्हुनि में वायरस की तस्दीक थी चुकी आहे, जॾहिं त पाकिस्तान में अहिड़ो को बि केस ज़ाहिर नाहे थियो। उन बावजूद जंगी बुनियाद ते अॻुवाट एहतियाती तदाबीरूं अख्तियार कयूं वञनि। उन सिलसिले में हिन DHO खे हिदायत कई आहे त ज़िले घोटकी में मौजूद चाइनीज़ जे कैंपनि ते सिहत खाते जी टीम मोकिले कोरोना वायरस बाबत स्क्रीनिंग करे रिपोर्ट फराहम कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो फास्ट न्यूज़।